लोकगीतनि जो अनोखो आवाज़। कंहिं थे ॼातो त उमरकोट लॻ ॻोठ हवेली जी ही सादी सूदी फ़क़ीरियाणी राज भाग जे भतन ऐं ख़ुशीअ जे रिहाणुनि जे मौक़े ते घरनि में पंहिंजी माउ जियां लोक गीत ॻाईंदे मूसीक़ीअ जे उफ़क़ खे छुहण लाइ हैदराबाद जे लाहूती स्टूडियो खां वठी कोक स्टूडियो ताईं पहुची वेंदी। दुनिया जे स्टेजुनि ते दुहिल जी थाप सां गॾु क़दीम ऐं जदीद साज़नि ते सुर विखेरींदे फ़ख़्र सां चवंदी त सहरा जी उञ मुंहिंजो आवाज़ आहे। सिक जे साज़ ते जॾहिं आऊं ॻाइण वेहंदी आहियां तॾहिं सावण जी रिमझिम जे लाइ तड़प मुंहिंजे रूह में रक़्स करण लॻंदी आहे। ॾुकार जा गूंदर घुंघरू बणिजी रिधम जी रीत पूरी करण लाइ मुंहिंजे अंदर में वॼंदा आहिनि। माई धाई खे उन्हीअ पद ताईं पहुचण लाइ वॾियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। एतिरे ताईं जो वॾनि ॻाइणनि सां गॾु बाजो वॼाईंदड़ माई धाई जे पुट महरम फ़क़ीर खे बि पहिरीं उहो मंज़ूर न हो त माई धाई वॾियुनि स्टेजुनि ते वेही ॻाए। पोइ जॾहिं मुहर्रम जे राज़पे ते हुन घरनि खां ॿाहिरि निकिरी ॻाइणु शुरू कयो त बिरादरीअ जा चङा मुड़ुस रस्ता रोक लाइ अची विया, पर हुन हिमत न हारी। खारोड़े जे सैयद सबावीक शाइर सियासतदान ऐं मुर्शिद साईं सरदार अली शाह जी शफ़क़त सां सभु मुश्किलातूं दूर थींदियूं वयूं। सुर जी साधना कंदे माई धाई जे लाइ हिकु ॾींहुं अहिड़ो अची वियो जो कोक स्टूडियो में हुन जा ॿोल ॿुधण लाइ जदीद साज़नि जी तयारी थियण लॻी। दुहिल जी थाप ते ॻाईंदड़ हिन लोक गायका पूरे एतमाद सां जदीद साज़नि ते मानरा केसरिया बालमा ॻाए वॾो मान मर्तबो माणियो। माई धाई जी मशहूरी ऐं मक़बूलियत जे कुझु ॾिहाड़नि खां पोइ BBC जो सीनियर सहाफ़ी रियाज़ सुहेल माई धाई जो इंटरव्यू वठण लाइ कराचीअ खां लांबे तलाउ जे शहर उमरकोट पहुची वियो। उन इंटरव्यू में माई धाई इंतिहाई दिली अक़ीदत ऐं शुक्रगुज़ारीअ जो इज़हार कंदे चयो त मुंहिंजे राग खे शुहरतुनि जे आभे ताईं रसाइण में लोक राग जी शक्ति खां आगाह साईं सरदार अली शाह जी महिनत शामिल आहे। साईं सरदार अली शाह उत्साह न ॾियारे हा त हू पंहिंजे कबीले जे ॿियनि राॻियुनि जियां इलाइक़े जे महदूद ॻोठनि में तहज़ीबी ऐं सक़ाफ़ती ताने पेटे में राग जा रंग भरींदे उमिरि पूरी करे वञे हा। जीअं हुन जी माउ सहरा जे हवाउनि खे पंहिंजा सुर ऐं ताल अर्पे हिकु गुमनाम फ़नकारा तौरु हयाती पूरी करे वई, जेतोणीकि हुन वटि हिकु सुठी गायका ऐं मूसीकार जूं समूरियूं सलाहियतूं मौजूदु हुयूं, पर हुन खे अॻिते उभरण जो मौक़ो न मिली सघियो। 1945 ईस्वीअ में जनम वठंदड़ माई धाई नंढपिण खां पंहिंजी माउ सां गॾु काॼ वारनि घरनि में वञी ॻाईंदी हुई। उतां हुन रागदारीअ जो फ़हम हासिल कयो, पर हुन बाक़ाइदा राग जी सिख्या माई खंडबाई खां वरिती। माई धाई वटि माई भागी वांगुरु मुनफ़रिद आवाज़ आहे। लोकगीतनि जे ॿोलनि में दुहिल जी थाप ते हुन जो मन भावक आलाप घणो अॻिते निकिरी वेंदो आहे। गॾु ॻाईंदड़ रागी जो आवाज़ पोइ ते रहिजी वेंदो आहे, जंहिंखे जदीद टेक्नोलॉजी जी आधार मिक्स कंदे रसायो वेंदो आहे। माई धाई खे नंढा वॾा केतिराई एवॉर्ड ऐं मञता सर्टिफिकेट मिली चुका आहिनि, जिन में सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे खां वठी अमेरिकन म्यूज़िकन मेला जे एवॉर्ड ताईं शामिल आहिनि। पर हुन खे माई बख़्तावर एवॉर्ड ते घणी ख़ुशी थींदी आहे, छाकाणि त माई बख़्तावर जे नाले खे बि जिदोजहद जो पैगाम सम्झे थी। पर हुन वटि असुलु वॾो एवॉर्ड ॿुधंदड़नि जी मोट आहे। माई धाई जे आवाज़ ते न सिर्फ़ु सहरा जा माण्हू रूह में राहत उतारिनि था, पर सर्द राति जा उदास सितारा बि हुन जे आवाज़ ते मुरकी पवंदा आहिनि। NGOs जे नीम सियासी प्रोग्रामनि में प्रेज़ेंटेशन जी ॿोली ॿोलींदड़ नौजवाननि खां वठी
एयरपोर्टनि जे नंढियुनि कुर्सियुनि ते वेठल माया जी छाया वारा वॾा लोक बि गूगल ऐं यूट्यूब जे घिटियुनि में घुमंदे हुन जे आवाज़ जी रिकॉर्डिंग दिलि जी धक धक सां गॾु गूंजाइनि था। माईधाई जे राग में थर जे सदियुनि जी संगीत जो पड़ाॾो आहे। संदसि धुल जी थाप ते आद जुगाद जो आवाज़ उथे थो। माईधाई वटि मूसीक़ी पाक पवित्र सुरनि ऐं साज़नि जो मेलाप आहे, जंहिंसां निभाइण जे लाइ दिलि ऐं रूह सां हुन जो पंधु जारी आहे। हुन जो राग शफ़क़ जी ॿोली ऐं लोक गीतनि जी लोली आहे। धरतीअ जी धुन ऐं मिठड़े आलाप जी हम आहंगी में तख़लीक़ जो राज़, कल्पना जे मधुर मेलाप में तसव्वुर जी आङुर पकड़े पूरनमासी चंड जी रोशनी में कारूंझर जी कोर ते बीहे थो। दूर परियां चौरे अॻियां खट रखी सांवरो कुल्ही मेमोरी कार्ड जी मदद सां माई धाई जे ॻायल गीत मोरिया रे मिठू तू ॿोलियो वॼाए थो त गीत जे आवाज़ ते मोर जे टहूकनि सां गॾु जीन मंदर जा घिंड बि झूमी उथनि था।